अस्सलाम वालेकुम, मैं काशिफ अब्बास, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स। डियर स्टूडेंट्स, अॼु असांजी हिकु ॿी टॉपिक आहे इंग्लिश में जंहिंखे पंक्चुएशन चयो वेंदो आहे। सो काफ़ी एक्सपीरियंस्ड माण्हू जेके काफ़ी सालनि खां इवन इंग्लिश पढ़ाईंदा आहिनि उहे बि पंक्चुएशन जी मिस्टेक्स कंदा आहिनि। पंक्चुएशन इज़ वेरी क्रिटिकल पॉइंट, इट इज़ अ वेरी क्रिटिकल पॉइंट इन एनी लैंग्वेज, पोइ चाहे उहा सिंधी हुजे, उर्दू हुजे या इंग्लिश हुजे। पंक्चुएशन तमामु हिकु ख़तरनाक पॉइंट आहे जितां चङा भला एक्सपीरियंस्ड स्किलफुल माण्हू बि तिरकी वेंदा आहिनि। असांखे इहा ख़बर न हूंदी आहे त पंक्चुएशन इस्तेमालु किथे कयूं, या असांखे इहा ख़बर न हूंदी आहे त हिते पंक्चुएशन इस्तेमालु करणी आहे। बाज़ औक़ात असां अहिड़ी जाइनि ते पंक्चुएशन जी साइंस ॾेई वेंदा आहियूं जिते हुननि जी ज़रूरत न हूंदी आहे। बाज़ औक़ात असां अहिड़ियुनि जाइनि ते पंक्चुएशन छॾे वेंदा आहियूं जिते हुननि जी ज़रूरत हूंदी आहे। एक्चुअली पंक्चुएशन्स हूंदियूं छा आहिनि, सवली सिंधीअ में तव्हांखे सम्झाईंदो हलां। डियर स्टूडेंट, पंक्चुएशन्स इनखे चइबो आहे त असां जॾहिं बि ॻाल्हाईंदा आहियूं, कॾहिं असां पंहिंजो आवाज़ु तेज़ कंदा आहियूं, कॾहिं पंहिंजो आवाज़ु घटि कंदा आहियूं, कॾहिं ॻाल्हि खे बीही करे वरी पोइ कैरी कंदा आहियूं, कॾहिं असां कंहिं ॿिए माण्हू जा लफ़्ज़ एक्सप्रेस कंदा आहियूं। असां ॻाल्हाइण में त इहा शइ मैंशन करे वेंदा आहियूं, पर लिखत में असां इहा कीअं महसूसु कयूं त मां हीउ जुमिलो चवण खां पोइ 2 मिंट खनि बीहां थो या 3 मिंट बीही करे मां पोइ थो ॻाल्हायां, या जेको हीउ जुमिलो मां चवां थो उनखे वधीक स्ट्रेस थो ॾियां, वधीक ज़ोर थो ॾियां। स्पीकिंग इंग्लिश में इहो ईज़ी हूंदो आहे, असां आवाज़ु थोरो तेज़ वधाईंदा आहियूं त ॿुधण वारो जेकॾहिं न ॿुधंदो, तेज़ चवंदासीं थोरो त उहो डेफिनेटली ध्यानु ॾींदो त हे शइ मूंखे कंसंट्रेशन सां ॿुधणी आहे। पर रिटन में अहिड़ो कुझु बि आवाज़ु न हूंदो आहे त उन में असां इहे पंक्चुएशन्स इस्तेमालु कंदा आहियूं पंहिंजी ॻाल्हि खे ज़ोर वठाइण जे लाइ, पंहिंजी शयुनि खे सेपरेट करण जे लाइ, ॿिए जुमिले खे ॿिए जुमिले सां न मिलाइण जे लाइ। इन्हनि सभिनी टास्क जे लाइ असां पंक्चुएशन इस्तेमालु कंदा आहियूं। पंक्चुएशन जूं काफ़ी साइंस आहिनि। अॼु असां जेका मोस्ट इम्पॉर्टेंट ऐं जेका फर्स्ट टॉपिक असांजी पंक्चुएशन जी आहे उहा आहे कामा। अॼु असां पढ़ंदासीं कामा। इट इज़ आल्सो रिटन इन फ्रंट ऑफ यू ऑन द स्लाइड्स। कामा। डियर स्टूडेंट्स, कामा छा आहे, कामा जो इस्तेमालु छा आहे, अचो त थोरो हुनखे गौर सां ॾिसूं। स्लाइड्स बिल्कुलु तव्हांजे साम्हूं हली रहियूं आहिनि, तव्हां हुननि ते थोरो ध्यानु ॾियो। Comma. A comma is used to indicate a separation of ideas or of elements within a sentence. इन जी सिंधीअ में डेफिनेशन जी सिंधीअ में ट्रांसलेशन इहा आहे त हिकु कामा असांखे धार करे ॾींदी आहे मुख़्तलिफ़ ख़्याल जेकॾहिं हुजनि हिकु जुमिले में, या मुख़्तलिफ़ शयूं हुजनि कंहिं बि हिकु जुमिले में। मिसाल ॻाल्हि, कंहिं बि हिकु जुमिले में तव्हां 5 8 हिकु जहिड़ियूं शयूं इस्तेमालु कयो था, तव्हां उन्हनि खे गॾु न रखंदव, तव्हां उन्हनि खे धार सेपरेट कंदव, उन्हनि खे कामा ॾींदव। ऐं उन खां अलावा चए थो यूज़ अ कामा with a coordinating conjunction to separate independent clauses within a sentence. Dear students, इन में चए थो त coordinating conjunctions. Dear students, coordinating conjunctions कहिड़ियूं आहिनि? for and, before, of, yet, so. These all are coordinating conjunctions. जॾहिं बि असां जुमिले में इन्हनि खे इस्तेमालु कंदासीं त असां इन्हनि खां पहिरियां कामा हणंदासीं। हाणे डियर स्टूडेंट, ॿियो पार्ट आहे हिन स्लाइड जो त टू सेपरेट इंडिपेंडेंट क्लास। थोरो तव्हांखे टच ॾींदो हलां त क्लास आहे छा। हिकिड़ो ख़ुदि मुख़्तियार हूंदो आहे, जेकॾहिं हुनखे टोड़े जुमिले खां ॿाहिरि रखंदासीं त बिल्कुलु हुनजी मुकमल माना ईंदी। उनखे चइबो आहे इंडिपेंडेंट क्लास, आज़ादु क्लास। जेकॾहिं हुनखे वरी 2 जुमिलनि मां कढी करे धार कंदासीं, मुकमल माना ॾींदो। हिकिड़ो हूंदो आहे डिपेंडेंट क्लास, बिल्कुलु हुनखे सब्जेक्ट बि हूंदो आहे, प्रेडिकेट बि हूंदो आहे, पर जॾहिं हुनखे मेन हुन जेको कंप्लीट जेको हिकिड़ो क्लास जेको तव्हांखे इंडिपेंडेंट क्लास खां धार कंदासीं त हुनजी काई मुकमल माना न हूंदी आहे। अचो हुनजो एग्ज़ाम्पल था ॾिसूं। चए थो कैथरीन इंजॉयज़ हर जॉब। इहो हिकिड़ो सेंटेंस आहे। हाणे इनखे ॿिए सेंटेंस सां कंजक्शन मिलाए थी। कहिड़ी कंजक्शन थी मिलाए? कोऑर्डिनेटिंग कंजक्शन। असां कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स पढ़ियूंसीं, फॉर, एंड, बिफोर, ऑफ, येट, सो। इहे सभु जेको आहे असांजी कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स, इहे 2 जुमिलनि खे पाण में मिलाईंदियूं आहिनि। असां वरी साॻी स्लाइड ते जेको एग्ज़ाम्पल आहे असांजे साम्हूं उन ते था अचूं कि कैथरीन इंजॉयज़ हर जॉब। इहो हिकिड़ो कंप्लीट सेंटेंस आहे। ॿियो जेको असांजो जेको अचे थो इन में क्लास अचे, शी इज़ लुकिंग फॉरवर्ड टू हर वेकेशन। हाणे इहो जेको जुमिलो आहे उहा छाजे लाइ वेकेशन खे ॾिसे थी, कहिड़ो हुनजो मक़सदु आहे, एक्सप्लेन न आहे। सो इनखे तव्हां चई सघो था त इहो असांजो डिपेंडेंट क्लास आहे ऐं पहिरियों असांजो इंडिपेंडेंट क्लास हो। इन्हनि ॿिन्ही खे जॾहिं मिलायोसीं असां कोऑर्डिनेटिंग कंजक्शन सां त असां कामा इस्तेमालु कईसीं। हाणे सवली सिंधीअ में तव्हांखे इहो चवंदो हलां मां त जॾहिं बि असां कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स इस्तेमालु कयूं, उन्हनि जे अॻु में उन्हनि जे असां कामा इस्तेमालु कंदासीं, पोइ असां कोऑर्डिनेटिंग कंजक्शन इस्तेमालु कंदासीं। डियर स्टूडेंट्स, इंट्रोडक्टरी एलिमेंट्स।
इंट्रोडक्टरी एलिमेंट छाखे चइबो आहे ऐं उन्हनि सां असां कामा कीअं इस्तेमालु कंदा आहियूं, थोरो उन ते फोकस कयो। स्लाइड्स तव्हांजे साम्हूं आहिनि। नंबर 1 थो अचे। नंबर 1 में चए थो डिपेंडेंट क्लास। इन जो एग्जाम्पल आहे हिकिड़ो लिखियल, इफ़ यू पे फुल ट्यूशन नाउ यू मे रजिस्टर बाय मेल। हाणे ये ॿ जुमला असांजे साम्हूं आहिनि। पहिरियों थो चए त इफ़ यू पे फुल ट्यूशन नाउ, जेकॾहिं तव्हां हाणे फुल ट्यूशन ॾींदव, यू में रजिस्टर बाय मेल, तव्हां मेल जे ज़रिए रजिस्टर पंहिंजो पाण खे करे सघो था। हाणे चए थो डिपेंडेंट क्लास खां अॻु में बि कामा लॻंदी आहे। तव्हां डियर स्टूडेंट्स इहो महसूसु कयो त जेको पहिरियों जुमिलो आहे इफ़ यू पे फुल अटेंशन नाउ, इहो हिकिड़ो कंप्लीट जुमिलो न आहे, लाज़मी काई न काई सेकंड कंडीशन घुरे थो। तव्हां जेकॾहिं फुल ऑब्जर्वेशन ॾियो था, अटेंशन जो, पोइ असां छा कयूं, मतिलबु छा कयूं, माना कंहिं शइ जी गुंजाइश रहियल आहे। जॾहिं गुंजाइश रहियल हुजे त तव्हां सम्झी वञो डिपेंडेंट आहे। इहो जुमिलो मोहताज आहे कंहिं ॿिए अहिड़े जुमिले जो, जॾहिं उहो मिलाईंदासीं त मुकमल माना हिन जी निकिरंदी। हाणे इनखे असां हिकिड़ो इंडिपेंडेंट हिकिड़ो क्लास मिलाईंदासीं, डिपेंडेंट सां त मुकमल थो थी वञे। ॾिसो त इफ़ यू पे फुल ट्यूशन यू मे रजिस्टर बाय मेल। हाणे इहो जुमिलो मुकमल थी वियो। पर जेकॾहिं धार था कयूं त इफ़ यू पे फुल ट्यूशन, त इहो जेको आहे सो डिपेंडेंट थी वियो ऐं यू मे रजिस्टर बाय मेल इहो इंडिपेंडेंट थी वियो। हाणे इन्हनि ॿिन्ही खे जुमिलनि खे मिलाइण जे लाइ असां कामा इस्तेमालु कंदासीं। जेकॾहिं कामा नथा कयूं, कंप्लीट सेंटेंस गॾु था कयूं, त जुमिलो असांजो ग़लति आहे। हाणे लाज़मी असांखे डिपेंडेंट क्लास खे सेपरेट करिणो पवंदो इंडिपेंडेंट खां। त असां छा कयोसीं, इफ़ यू पे फुल ट्यूशन नाउ ते असां कामा हणी इन डिपेंडेंट क्लास खे, इन मातहत क्लास खे असां धार कयोसीं। उन खां पोइ असां अहिड़ो क्लास लिखियोसीं जेको मुकमल आहे, जेको सॼे जुमिले जी माना मुकमल थो करे वञे। यू मे रजिस्टर बाय मेल, जुमिलो कंप्लीट थी वियो। डियर स्टूडेंट्स, ॾिसो नोट थो अचे तव्हांजे साम्हूं, देयर इज़ नो कामा व्हेन द डिपेंडेंट क्लास फॉलोज द मेन इंडिपेंडेंट क्लास। हाणे ये जेको प्रेवियस असां स्लाइड पढ़ीसीं, इन जी उबतड़ चए थो जेकॾहिं पहिरियां इंडिपेंडेंट क्लास अचे, बाद में डिपेंडेंट अचे त छा कयूं। सो ॾिसो साॻियो ई सेंटेंस आहे, यू मे रजिस्टर बाय मेल इफ़ यू पे फुल ट्यूशन नाउ। हाणे काई बि कामा इस्तेमालु न आहे। छो न आहे त डिपेंडेंट क्लास असां लास्ट में रखियोसीं ऐं इंडिपेंडेंट क्लास असां पोयां रखियोसीं, पहिरियां रखियोसीं। पर जेकॾहिं असां हिनखे पहिरियों वांगुरु कयूं था, डिपेंडेंट पहिरियां था रखूं, त पोइ डेफिनेटली कामा इस्तेमालु थींदी। डियर स्टूडेंट्स, नंबर 2 चए थो अ लॉन्ग प्रीपोजिशनल फ्रेज़। स्लाइड तव्हां सभिनी जे साम्हूं आहे, बिल्कुलु हुन ते फोकस कयो। चए थो अ लॉन्ग प्रीपोजिशनल फ्रेज़। हाणे अहिड़ो फ़िक्रो अचे प्रीपोजिशन जंहिंसां गॾु हुजे त उन से अॻियां आख़िर में तव्हां उनजे कामा इस्तेमालु करे उनखे सेपरेट करे सघो था। एग्ज़ाम्पल तव्हांजे साम्हूं आहे, इन द कूल एयर ऑफ दैट अप्रैल मॉर्निंग। इहो हिकिड़ो कंप्लीट फ्रेज़ आहे। फ्रेज़ कहिड़ो आहे, प्रीपोजिशनल फ्रेज़ आहे, छो त इन जी बिगिनिंग प्रीपोजिशन इन सां थी थिए। डियर स्टूडेंट्स, जॾहिं बि किथे बि तव्हां प्रीपोजिशनल फ्रेज़ हणो त उन जे एंड में तव्हां कामा हणी करे बाक़ी सेंटेंस लिखी सघो था। जीअं एग्ज़ाम्पल असांजे साम्हूं आहे, इन द कूल एयर ऑफ दैट अप्रैल मॉर्निंग वी स्ट्रोल्ड along the boulevard। ॿियो नंबर एग्ज़ाम्पल आहे, इन द मॉर्निंग। इहो बि हिकिड़ो प्रीपोजिशनल फ्रेज़ आहे, कामा ॾिनल आहे, वी स्ट्रोल्ड along the boulevard। सो डियर स्टूडेंट्स, नंबर 3 वर्बल फ्रेज़। अहिड़ो फ़िक्रो जेको वर्ब सां शुरू थिए या वर्ब उन में इस्तेमालु थिए ऐं फ़िक्रो हुजे, उन सां बि कामा इस्तेमालु कंदो। एग्ज़ाम्पल तव्हांजे साम्हूं आहे, स्पीकिंग ऑफ द रिकॉर्ड्स जे बारे में ॻाल्हाईंदे द मेयर एडमिटेड द एरर। जेको शहर जो वॾो मुखिया हुयो, उन पंहिंजी ग़लती तस्लीम करे वरिती। हाणे तव्हां ॾिठो त पहिरियों स्पीकिंग ऑफ द रिकॉर्ड हुयो, इहो वर्ब सां शुरूआत थो थिए, पर आहे फ्रेज़ ऑफ द रिकॉर्ड बि अची थो वञे, त इन सां कामा इस्तेमालु कंदो। उन खां पोइ डियर स्टूडेंट्स, तव्हांजी नेक्स्ट जेका स्लाइड अचे थी, उन में लिखियलु आहे, एन इन्फिनेटिव आर जेरंट फ्रेज़ यूज़्ड एज द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेंस इज़ नॉट एन इंट्रोडक्टरी एलिमेंट, डू नॉट सेट इट ऑफ। चए थो जॾहिं बि वर्ब सां काई शइ शुरूआति थिए ऐं उहो फ्रेज़ न हुजे, एज़ अ सब्जेक्ट तौरु इस्तेमालु कयो वञे, त तव्हां कॾहिं बि उनखे कामा ॾेई करे जुमिले खां सेपरेट नथा करे सघो। एग्ज़ाम्पल साम्हूं आहे, टू प्ले ब्रिज वेल इज़ माई एम्बिशन। सेकेंड नंबर एग्ज़ाम्पल आहे, प्लेइंग ब्रिज एवरी वीक। इहो सॼो तव्हांजो सब्जेक्ट आहे, शार्प एंड स्टेलास माइंड। डियर स्टूडेंट्स, तव्हांजे साम्हूं वरी हिकु नेक्स्ट स्लाइड थी अचे। Use a comma to separate an appositive from a class. An appositive is a noun or a phrase that renames the noun that precedes it.
डियर स्टूडेंट्स, इनखे ॿियनि सवलनि लफ़्ज़नि में ईअं बि चयो वेंदो आहे नाउन इन अपोज़िशन। नाउन इन अपोज़िशन जॾहिं इस्तेमालु थींदो आहे त असां उन में बि ईअं ई कंदा आहियूं, असां सेपरेट कंदा आहियूं। नाउन इन अपोज़िशन आहे छा? डियर स्टूडेंट्स, हिकिड़ो जुमिलो तव्हांजे साम्हूं मां एज़ एन एग्ज़ाम्पल थो पढ़ां त नाउन इन अपोज़िशन इहो हूंदो आहे त हिकिड़ो सब्जेक्ट तव्हांजे साम्हूं अचे, सब्जेक्ट खां पोइ वर्ब अचे, पर उन सब्जेक्ट जी वधीक काई इंफॉर्मेशन ॾिनी वई हुजे उन सां गॾु, त उनखे असां जेको आहे सो पंहिंजो नाउन इन अपोज़िशन चवंदा आहियूं। अचो एग्ज़ाम्पल नंबर 1 ते। जीअं एग्ज़ाम्पल नंबर 1 में चए थो माय ब्रदर। हाणे सब्जेक्ट माय ब्रदर आहे, कामा ॾेई करे लिखे थो वेल रेस्पेक्टेड साइंटिस्ट। हाणे इहा सॼी एक्स्ट्रा इंफॉर्मेशन आहे कंहिंजी, मुंहिंजे भाउ जी। हाणे आहे सब्जेक्ट जो हिसो, वर्ब बाद में इस्तेमालु थो थिए। हाणे इहा जेका एक्स्ट्रा इंफॉर्मेशन रखीसीं, इहा कंहिंजी इंफॉर्मेशन रखीसीं, माय ब्रदर जी। माय ब्रदर कहिड़ो? माय ब्रदर अ वेल रेस्पेक्टेड साइंटिस्ट। मुंहिंजो भाउ हिकु तमामु इज़त वारो या मर्तबे वारो जेको साइंसदान आहे, उहो केरु आहे? मुंहिंजो भाउ आहे। हाणे अॻिते वर्ब सां शुरूआत थी थिए, मेड एन इम्पॉर्टेंट डिस्कवरी, हिकु तमामु मुख्य जेको आहे सो हुन दरियाफ़त कई। हाणे जेका इहा विच में एक्स्ट्रा इंफॉर्मेशन ॾिनीसीं असां माय ब्रदर जी, इनखे ॿिन्ही पासनि लाइ कामा में तव्हां बंदि करे सेपरेट करे सघो था। इनखे नाउन इन अपोज़िशन बि चइबो आहे। नंबर 2 इन जो जेको आहे एग्ज़ाम्पल आहे तव्हांजे स्लाइड साम्हूं आहे, मिस्टर सिम्थ। सब्जेक्ट मिस्टर सिम्थ आहे, द 5th ग्रेड टीचर, माना उहो उस्ताद जेको 5 जेको आहे सो क्लास खे पढ़ाए थो। वाज़ अ फेवरेट अमंग द स्टूडेंट्स, उहो शागिर्दनि जे विच में तमामु घणी हुनजी इज़त हुनखे पसंदि कंदा हुया। हाणे जेको द 5th ग्रेड टीचर आहे, इहा फर्दर इंफॉर्मेशन आहे, वधीक हिकिड़ी मालूमात आहे। कंहिंजी मालूमात आहे? उहा मिस्टर सिम्थ जी आहे। त तव्हां इन सां जॾहिं मिस्टर सिम्थ जी एक्स्ट्रा इंफॉर्मेशन ॾियो त इनखे बि सेपरेट करण जे लाइ असां डेफिनेटली कामा इस्तेमालु कंदासीं। डियर स्टूडेंट, 3 नंबर एग्ज़ाम्पल आहे माय बेस्ट फ्रेंड, मुंहिंजो सुठो दोस्त ली। हाणे माय बेस्ट फ्रेंड बि सब्जेक्ट आहे। हाणे जॾहिं हुनजो नालो थो ॾे, सेपरेट थो करे, त नाले खे बि तव्हां विच में कामा ॾेई छॾियो, छो त इहा नाउन इन अपोज़िशन आहे। माना लीअ जे बारे में ई चए थो बेस्ट फ्रेंड, कॉट अ वेल व्हेन ही वाज फिशिंग फॉर बेस। डियर स्टूडेंट, नई स्लाइड तव्हांजे साम्हूं अची चुकी आहे, जंहिंमें डिस्कस थियल आहे यूज़ comma to set off mild interjections। ब्रैकेट में लिखियल आहे एक्सप्रेशंस ऑफ लेस देन स्ट्रॉन्ग इमोशंस। डियर स्टूडेंट्स, वेरी इंपॉर्टेंट टॉपिक आहे, इनखे थोरो सम्झण जी कोशिशि कयो। असां छा कंदा आहियूं, जॾहिं बि इंटरजेक्शन इस्तेमालु कंदा आहियूं, जॾहिं बि सभ खां वधीक ज़ोर ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं पंहिंजे डायलॉग ते, त असां हिकिड़ी साइन इस्तेमालु कंदा आहियूं जंहिंखे चवंदा आहियूं असां एक्सक्लेमेटरी साइन, अजब वारी निशानी। अजब वारी निशानी बि तव्हांखे बिल्कुलु स्लाइड में तव्हांजे साम्हूं अची चुकी आहे, तव्हां ॾिसो त अजब वारी निशानी कहिड़ी आहे। असां उहा तॾहिं इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं तमामु घणो ज़ोर ॾींदा आहियूं ॻाल्हि खे, या तेज़ चवंदा आहियूं, या को सडन तेज़ एक्सप्रेशन चवंदा आहियूं। पर हिन टॉपिक में चए थो माइल्ड इंटरजेक्शन छाखे चयो थो वञे, त यूज़ कामा टू सेट ऑफ माइल्ड इंटरजेक्शन एक्सप्रेशंस ऑफ लेस देन स्ट्रॉन्ग इमोशंस। मतिलबु अहिड़ा एक्सप्रेशंस जंहिंमें घणो इमोशन न हुजे, घटि इमोशन हुजे। घणो इमोशन ईंदो त असां एक्सक्लेमेटरी साइन इस्तेमालु कंदासीं, अजब जी निशानी। पर जेकॾहिं घटि असां हुनखे एक्सप्रेशन था ॾियूं त असां हुनजी जाइ ते वरी बि कामा इस्तेमालु कंदा आहियूं। एग्ज़ाम्पल तव्हांजे साम्हूं आहे, तव्हांजी स्क्रीन ते तव्हां ॾिसी रहिया आहियो। अचो त हुन एग्ज़ाम्पल खे ॾिसूं। चवे थो वेल, इहो एक्सप्रेशन आहे पर बिल्कुलु हल्की आवाज़ सां, तेज़ न आहे। वेल कामा ॾिनल आहे, इट्स अबाउट टाइम दैट यू गॉट हेयर। ॾिसो हाणे वेल जेको हिते लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे, एतिरो घणो ज़ोर न आहे हिनखे। हेठियों सेंटेंस ॾिसो, नेक्स्ट सेंटेंस तव्हांजे साम्हूं आहे, ओ वाट डिड शी से। हाणे हिते ओ खे जेको आवाज़ ज़ोर ॾिनल आहे, तमामु घटि ॾिनल आहे। पर जेकॾहिं हिनखे असां तेज़ आवाज़ ॾींदा, ओ व्हाट्स दैट, इहो छा आहे, त असां इन ओ खे जंहिंमहिल तेज़ आवाज़ ॾिनोसीं त असां अजब जी निशानी इस्तेमालु कंदासीं, एक्सक्लेमेटरी साइन इस्तेमालु कंदासीं। पर जेकॾहिं असां एक्सप्रेशन आवाज़ घटि आहे त असां हिते बि कामा इस्तेमालु कंदासीं। डियर स्टूडेंट्स, उन खां पोइ नेक्स्ट स्लाइड तव्हांजे साम्हूं आहे, त यूज़ कामा टू सेपरेट कोऑर्डिनेट एडजेक्टिव्स। कोऑर्डिनेट एडजेक्टिव्स ॿुधी तव्हां परेशान न थियो। कोऑर्डिनेटिव एडजेक्टिव्स छाखे चइबो आहे, त हिकु माण्हूअ जूं 4-5 सिफ़तूं गॾु हिकु जुमिले में चई वञनि, इनखे कोऑर्डिनेटिव एडजेक्टिव्स चयो वेंदो आहे। मिसाल ॻाल्हि मां चवां, अली वेरी क्लेवर, इंटेलिजेंट, हैंडसम, ब्रेव बॉय इज़ माई फ्रेंड। हाणे इहे 3 क्वालिटियूं कंहिंजियूं आहिनि, अलीअ जूं आहिनि। हाणे जॾहिं असां इहे 3 क्वालिटियूं रखूं त इन्हनि टिनी खे सेपरेट करण जे लाइ असां कामा ॾींदासीं। वरी बि इन जे लाइ तव्हांजे साम्हूं हिकिड़ो एग्ज़ाम्पल रखूं था। ॾिसो स्लाइड तव्हांजे साम्हूं आहे, ही वॉक्ड लॉन्ग डस्टी
रोट अबंडेंट फॉर्म। हाणे जेको लॉन्ग एंड डस्टी आहे इहे ॿ ई एडजेक्टिव्स हिक ई जेको आहे सो रोड जे लाइ इस्तेमालु थियल आहिनि, हिक ई नाउन जे लाइ इस्तेमालु थियल आहिनि, त तव्हां हिननि खे चई सघो था कोऑर्डिनेट एडजेक्टिव्स। डियर स्टूडेंट्स, नेक्स्ट स्लाइड तव्हांजे साम्हूं आहे। यूज़ अ कामा टू सेपरेट एलिमेंट्स इन अ लिस्ट और अ सीरीज़। डेफिनेटली असां जॾहिं बि 4-5 शयूं हिकिड़ियूं रखंदा ईंदा आहियूं कंहिं सीरीज़ में त उन्हनि में कामा इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं मिसाल ॻाल्हि चए थो, जिल डिसाइडेड टू परचेज अ लीश, अ कॉलर एंड अ वाटर डिश। हाणे 3 हिन में अची विया। 2 खां पहिरियां असां कामा इस्तेमालु कईसीं, एंड खां जॾहिं जॾहिं एंड वारो लफ़्ज़ असां इस्तेमालु कंदा आहियूं, माना आख़िरी लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं, त असां उते एंड इस्तेमालु कंदा आहियूं, AND, ऐं उन खां अॻे में बि असां कामा रखंदा आहियूं। डियर स्टूडेंट्स, हिकु ॿियो नओं इस्तेमालु हिन जो तव्हांजे साम्हूं टॉपिक आहे। स्लाइड तव्हांजे साम्हूं आहे। यूज़ कामा इन डेट्स, एड्रेसिस, प्लेस, नेम्स, नंबर्स एंड कोटेशंस। त कामा असांजे तारीख़नि में कंहिंजी एड्रेस ॾियूं था, उन में जॻह जे लाइ, जॻह जे नालनि जे लाइ, नंबर जे लाइ, ऐं कोटेशंस जेके हूंदियूं आहिनि असांजूं चवणियूं हूंदियूं उन्हनि जे लाइ बि कामा इस्तेमालु कंदा आहियूं। एग्ज़ाम्पल्स तव्हांजे साम्हूं आहिनि। फर्स्ट एग्ज़ाम्पल आहे, मैरी इज़ लीविंग फॉर जमैका ऑन मंडे। मंडे खां पोइ कामा ॾिनी, फरवरी 19, 2009। बिल्कुलु फरवरी 19 खां पोइ बि तव्हांखे कामा नज़र अचे थी तव्हांजी स्लाइड में। सेकंड सेंटेंस आहे, द लाइब्रेरी ऑफ कांग्रेस इज़ लोकेटेड एट 101 इंडिपेंडेंस एवेन्यू। हाणे इहो जॻह जो नालो हुयो, उनखे सेपरेट करे पहुचे थो वाशिंगटन, इहा बि जॻह जो नालो हुयो। वाशिंगटन खां पोइ कामा ॾेई DC खे धार थो ॾिए, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबस, उन खां पोइ USA आख़िर में सेपरेट थो करे। डियर स्टूडेंट, थर्ड नंबर सेंटेंस ॾिसो तव्हांजे साम्हूं आहे, जंहिंमें आहे फोरकास्टेड एनुअल अर्निंग्स आर करंटली। हाणे जॾहिं नंबर ॾींदा आहियूं त नंबर में बि ईअं हूंदो आहे, मैथमेटिक्स न्यूमरल में हूंदो आहे, पहिरियां 3 अंग राइट साइड जा 3 जेको आहे डिजिट छॾे करे, असां किथे बि केॾो बि करोड़नि में नंबर हुजे, 3 डिजिट्स छॾे करे असां कामा आणंदा आहियूं, वरी 3 डिजिट्स छॾे करे वरी असां कामा आणंदा आहियूं, वरी 2 डिजिट्स वग़ैरह। अहिड़े तरीक़े सां असां नंबर्स में बि इस्तेमालु कंदा आहियूं। उन खां अलावा डियर स्टूडेंट्स, नेक्स्ट जेको आहे सो तव्हांजे साम्हूं आहे, माई सिस्टर इज़ अ नर्स, बेकी सेड प्राउडली। तव्हां ॾिठो आहे त डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच में, जेको डायरेक्ट स्पीच में जेके एग्ज़ैक्ट वर्ड्स हूंदा आहिनि उनखे असां बिल्कुलु जेको आहे सो असां इन्वर्टेड कामा में रखंदा आहियूं, पर उनजे जेको आहे सो जेको आहे रिपोर्टिंग वर्ड ऐं रिपोर्टेड स्पीच खे सेपरेट करण जे लाइ बि असां कामा इस्तेमालु कंदा आहियूं। तव्हांजे सेंटेंस में स्लाइड साम्हूं आहे, माई सिस्टर इज़ अ नर्स, उन खां पोइ बिल्कुलु कामा तव्हांखे नज़र ईंदी, बेकी सेड प्राउडली। उन खां पोइ सेकंड सेंटेंस आहे तव्हांजे साम्हूं, जॉन सेड, कामा आहे, उन खां पोइ वेयर आर वी एग्जैक्टली। हाणे जॉन सेड जेको रिपोर्टिंग वर्ब आहे उन खां पोइ बि कामा न लाइ, बाक़ी रिपोर्टेड स्पीच बाद में थी अचे। उन खां अलावा लास्ट जेको हिन जो एग्ज़ाम्पल आहे उहो आहे, यू विल सून रिग्रेट दिस, जॉन कॉशन्ड अंडर हिज ब्रीथ, फॉर थिंग्स आर नॉट एज दे सीम। डायरेक्ट स्पीच में एग्जैक्ट जेके वर्ड्स आहिनि उन्हनि खां पोइ जेके 2 सेंटेंस अचनि था उन में रिपोर्टिंग वर्ब ऐं रिपोर्टेड स्पीच, इन्हनि ॿिन्ही खे सेपरेट करण जे लाइ बि असां कामा इस्तेमालु कंदा आहियूं। डियर स्टूडेंट्स, उन खां पोइ कामा जो हिकु नओं इस्तेमालु, स्लाइड तव्हांजे साम्हूं आहे, स्लाइड खे गौर सां ॾिसो। बिफोर अ कन्फर्मेटरी क्वेश्चन, क्वेश्चन टैग्स बि चयो वेंदो आहे हिननि खे, काफ़ी बुक्स में क्वेश्चन टैग थो चयो वञे, डिफरेंट नेम्स आहिनि, ॿियो कुझु बि न आहे। कन्फर्मेटरी क्वेश्चन छा हूंदा आहिनि, जॾहिं असां कोई शइ जो जवाबु ॾियूं या सवालु कयूं, वरी उन सवाल जी तस्दीक कयूं त आया मुंहिंजो सवालु सही आहे या ग़लति आहे। स्लाइड तव्हांजे साम्हूं आहे, ॾिसो। इट इज़, इनखे इट्स पढ़ो या इट इज़, इट्स अ वार्म डे इज़न्ट इट। हाणे पाण चवे थो त अॼु गरम ॾियारो आहे या न आहे, कंफर्म कंदाऊं ॿिए खां। स्लाइड तव्हांजे साम्हूं आहे, इट इज़ अ वार्म डे, इन खां पोइ कामो आहे इज़न्ट इट क्वेश्चन मार्क आहे। वरी ॿुधंदड़नि खां सवाल थो कयो वञे त आहे या न आहे, उहे चवंदा येस आहे, जे न हूंदी चवंदा न आहे। उन खां पोइ इन ई पार्ट जो मतिलबु कन्फर्मेटरी क्वेश्चन्स जो ई सेकंड जेको आहे पार्ट हुयो। हाणे डियर स्टूडेंट्स, इन लेटर्स जेके असां ख़त लिखंदा आहियूं उन में बि कामा इस्तेमालु कंदा आहियूं। ख़तनि में कहिड़े तरीक़े सां कंदा आहियूं, हिकिड़ा ख़त असांजे दोस्तनि जा हूंदा आहिनि, हिकिड़ा ऑफिशियल्स हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा। सो सभ खां पहिरियां इन लेटर्स, नंबर 1 तव्हांजे साम्हूं लिखियलु आहे, आफ्टर द ग्रीटिंग्स इन अ फ्रेंडली लेटर्स। जॾहिं दोस्तनि ॾे असां या दोस्ताणा ख़त लिखंदा आहियूं, आम ख़त लिखंदा आहियूं जंहिंमें इन एतिरी अहमियत हासिलु न हूंदी आहे, या इनखे असां चवंदा आहियूं इनफॉर्मल, पंहिंजी कचहरी बि लिखी छॾींदा आहियूं, त दोस्तनि वग़ैरह ॾे लिखूं, उनखे चइबो आहे इनफॉर्मल लेटर्स। उन ॾे तव्हां मोकिलियो त उन में तव्हां बिल्कुलु डियर, जीअं मिसाल ॻाल्हि तव्हांजे सेंटेंस में लिखियलु आहे, डियर
मैबिल या मिसाल ॻाल्हि डियर अली, डियर असलम, इन खां पोइ कामा इस्तेमालु थींदी आहे। नोट, यूज़ अ कॉलन आफ्टर ग्रीटिंग इन अ बिज़नेस लेटर। जीअं तव्हांखे डियर स्टूडेंट्स मां ॿुधायो त जेके फ्रेंडली लेटर्स हूंदा आहिनि उन में कामा इस्तेमालु थींदी आहे, पर जॾहिं इहे लेटर्स कारोबारी हुजनि, ऑफिशियल हुजनि, ऑफिसिस जा हुजनि, त असां उन्हनि जे साम्हूं कामा न बल्कि कॉलन इस्तेमालु कंदा आहियूं। कॉलन डबल डॉट खे चइबो आहे। एग्ज़ाम्पल तव्हांजे साम्हूं आहे, ॾिसो, डियर मिस्टर वर्थ। हाणे जेको वर्थ लिखियलु आहे, वर्थ खां पोइ कामा न आहे, हिते डबल डॉट मतिलबु कॉलन इस्तेमालु थियल आहे। छो जो त इहो हिकिड़ो ऑफिशियल लेटर आहे, हिकिड़ो बिज़नेस लेटर आहे, इन सां असां कॉलन इस्तेमालु कंदा आहियूं, कामा न। डियर स्टूडेंट्स, इन जो नंबर 2, आफ्टर द कॉम्प्लीमेंट्री क्लोज इन ऑल लेटर्स। जीअं असां कॉम्प्लीमेंट्री कीअं मतिलबु डियर स्टूडेंट, जॾहिं असां जुमिलो ख़त पूरो कंदा आहियूं त आख़िर में कुझु न कुझु ग्रीटिंग्स में चवंदा आहियूं। मिसाल ॻाल्हि, जीअं दोस्त हूंदो आहे त लिखंदा आहियूं जेको आहे सो यूअर फेथफुली। जीअं टीचर लिखंदा आहियूं, टीचर ॾे ख़त लिखंदा आहियूं यूअर सिंसियरली। जेकॾहिं असां कंहिं जेको आहे सो पंहिंजे सीनियर बॉस ॾे लिखंदासीं त उन में लिखंदासीं यूअर सिंसियरली। त उन जे एंड में जॾहिं असां इहो एक्सप्रेशन लिखूं त उन जे एंड में बि तव्हांखे जेको आहे सो कामा ॾियणी आहे। जीअं यूअर सिंसियरली खां पोइ कामा इस्तेमालु थियल आहे। डियर स्टूडेंट्स, हाणे असां सिखंदासीं इन कामा जे बारे में, त मतिलबु किथे कामा असांखे इस्तेमालु नाहे करणी। असां जेके बि इन वक़्त ताईं यूज़ सिखी आयासीं उहे इन जा हुया त असांखे किथे कामा इस्तेमालु करणी आहे। हाणे असां डिस्कस कंदासीं त असांखे कामा किथे इस्तेमालु नाहे करणी। डियर स्टूडेंट्स, लुक एट योर स्क्रीन। तव्हांजे साम्हूं लिखियलु आहे, डू नॉट यूज़ अ कामा। मतिलबु हिते कामा इस्तेमालु नाहे करणी। ॾिसो डियर स्टूडेंट्स, नंबर 1, टू सेपरेट अ सब्जेक्ट फ्राम अ वर्ब। बाज़ औक़ात असां प्रीवियस में ईअं त पढ़ी आयासीं त नाउन इन अपोजिशन अचे, वधीक इंफॉर्मेशन अचे, सब्जेक्ट जे बारे में त कामा ॾींदा आहियूं, पर असां कॾहिं बि सब्जेक्ट खे वर्ब खां धार न आहियूं कंदा कामा जी मदद सां। एग्ज़ाम्पल तव्हांजे साम्हूं आहे, ॾिसो, माई कज़न वॉक्ड डाउन टू द कॉर्नर। इहो राइट सेंटेंसिस आहे। असां सब्जेक्ट खे कॾहिं बि वर्ब खां धार न कंदा आहियूं। नंबर 2, टू सेपरेट एन एडजेक्टिव फ्राम द वर्ड इट मॉडिफाइज़। असां अहिड़ी सिफ़त खे बि धार न कंदा आहियूं जेका कंहिं बि पंहिंजे लफ़्ज़ खे मॉडिफाई करे थी, उनखे उन खां धार न कंदा आहियूं। एग्ज़ाम्पल तव्हांजे साम्हूं आहे, अ लिटिल बॉय सेट इन फ्रंट ऑफ मी ऑन द बस। इहो राइट सेंटेंस आहे। हाणे ग़लति असां छा कंदा आहियूं, ग़लती कहिड़ी कंदा आहियूं? असां ग़लती त ईअं कंदा आहियूं, जीअं नॉट तव्हांजे साम्हूं हिकिड़ी स्लाइड आहे, नॉट अ लिटिल कामा बॉय सेट इन फ्रंट ऑफ मी ऑन द बस। हाणे इन बॉय खे इन लिटिल खां धार न कंदासीं, छो त इहा लिटिल जेको एडजेक्टिव आहे इहा मॉडिफाई इन बॉय खे थी करे। इहा असांजी ग़लती आहे जेकॾहिं असां हिते कामा इस्तेमालु कयूं था। 3 नंबर आहे, टू सेपरेट 2 इंडिपेंडेंट क्लासेस। दिस इज़ नोन एज़ कामा स्प्लाइस। हीअ तमामु घणी मिस्टेक थींदी आहे, कामा स्प्लाइस जी। असां कामा उते इस्तेमालु करे आया आहियूं प्रीवियस में, हिकिड़ो डिपेंडेंट क्लास हुजे, हिकिड़ो आज़ादु हुजे, हिकिड़ो आज़ादु न हुजे। असां उते कामा इस्तेमालु कई आहे, पर उते बि इहा कंडीशन हुई त पहिरियां उहो इस्तेमालु थियल हुजे जेको आज़ादु न हुजे, बाद में उहो सेंटेंस इस्तेमालु थियल हुजे जेको आज़ादु हुजे, मतिलबु इंडिपेंडेंट हुजे। डिपेंडेंट पहिरियां त पोइ कामा इस्तेमालु थींदी। पर असां कंहिं बि कंडीशन ते अहिड़ो जुमिलो जंहिंमें 2 ई जुमिला इंडिपेंडेंट हुजनि, 2 ई आज़ादु हुजनि, 2 ई मुकमल सेंटेंसिस हुजनि, उन्हनि खे असां सेपरेट करण जे लाइ कॾहिं बि कामा इस्तेमालु नथा करे सघूं। जीअं मिसाल तव्हांजे साम्हूं आहे, I plan to attend a liberal arts college. इनखे फुल स्टॉप ॾिनल आहे। My parents want me to get a well-rounded education. इहो हिकिड़ो ॿियो जुमिलो आहे। हाणे हे पहिरियों ऐं ॿियो इहे कंप्लीट सेंटेंसिस आहिनि, इनखे जेकॾहिं तव्हां सेपरेट कयो था त बिल्कुलु फुल स्टॉप जी मदद सां करे सघो था। हाणे इहो ग़लती कीअं आहे? हेठों तव्हांजी नेक्स्ट स्लाइड आहे, त इन सेंटेंसिस खे हिन तरीक़े सां पढ़ंदो त इहो बिल्कुलु ग़लति हूंदो। नॉट I plan to attend a liberal art college, कामा। हाणे इहा कामा हिते न आहे ॾियणी, छो त 2 जुमिला मुकमल आहिनि। My parents wants me to get a well-rounded education. Dear students, हिते नोट पढ़ो। This sentence could be fixed by adding a conjunction. उन में तव्हां कंजक्शन इस्तेमालु करे सघो था। फॉर एग्ज़ाम्पल, मिसाल तौरु, I plan to attend a liberal arts college, कामा ॾेई करे तव्हां कोऑर्डिनेटिंग कंजक्शन फॉर इस्तेमालु करे सघो था। For my parents want me to get a well-rounded education. Dear students, that means असां इंडिपेंडेंट क्लासेस जेकॾहिं 2 ई इंडिपेंडेंट हुजनि त कॾहिं बि उन्हनि खे कामा सां सेपरेट नथा करे सघूं, पर जेकॾहिं असां उन्हनि खे गॾु इस्तेमालु करे सघूं था, छो त जेकर उन्हनि खे
यादि रखंदासीं डॉट जी मदद सां सिफ़ा धार करे, पर जेकॾहिं गॾु इस्तेमालु करिणो ई आहे असां कयूं था त तव्हां उनखे कोऑर्डिनेटिव कंजक्शन सां इस्तेमालु करे सघो था ऐं उनजी बि बिफोर कामा इस्तेमालु थींदी आहे। डियर स्टूडेंट्स, इट वाज़ कामा। आई होप यू ऑल हैव इंजॉयड दिस। इंशाल्लाह कोई बि सवाल हुजे बिना फ़िक्र जे तव्हां कमेंट्स में असां खां पुछी सघो था, असां तव्हांखे रिस्पॉन्स कंदासीं। थैंक यू।